विद्यार्थियों, एमए फाइनल जो चौं पेपर भाषा शास्त्र में भाषा विज्ञान जूं खूबियुनि जे बारे में पाण ॼाण हासिल करे उन टॉपिक खे ई अॻिते वधाईंदे अॼु भाषा विज्ञान जी नेक्स्ट खूबी जेका पढ़ूं था उहा ही आहे त भाषा जेका आहे हिकु पैतृक संपत्ति आहे, माना मिल्कियत। त जहिड़ीअ रीति पैतृक संपत्तिअ जो अधिकारी पुटु थींदो आहे, तहिड़ीअ रीति भाषा बि पिता खां पुट खे मिल्कियत तौरु मिले थी। छाकाणि त इहो ज़रूरी न आहे त पिता जी भाषा ई पुटु सिखे, हू उन खां सवाइ ॿिए ॿोलियूं बि सिखी सघनि था। छाकाणि त जहिड़े वातावरण में हू पुटु रहंदो, स्वाभाविक आहे त उन वातावरण जी भाषा उनखे प्रभावित कंदी ऐं हू पिणु उन भाषा न प्रभावित थींदो। इन मां ज़ाहिर आहे त भाषा जेका आहे उहा पैतृक संपत्ति न आहे, पर हर हिकु हालत में गॾु कयल धन थींदी आहे। त इन हिसाब सां भाषा जी जेका ॿी खूबी अची वेंदी उहा थींदी त भाषा जेका आहे अर्जित संपत्ति यानी गॾु कयल संपत्ति आहे। माण्हू कॾहिं बि अकेलो न थो रही सघे, हू समाज में रहे थो। इन करे समाज में रही करे हू समाज जे माण्हुनि सां वीचारनि जी ॾे वठि करे थो। अहिड़ीअ हालत में हू कुझु ॾिए थो ऐं कुझु ग्रहण करे थो। इहा विशेषता, इहा खूबी जेका आहे भाषा खे अर्जित संपत्तिअ जो जेका आहे उहो दर्जो ॾिए थी। इन हिसाब सां नेक्स्ट जेका खूबी थींदी उहा थींदी भाषा जेका आहे उहा हिकु सामाजिक वस्तु आहे। त भाषा हिकु सामाजिक वस्तु आहे, यानी भाषा समाज मां ई पैदा थिए थी ऐं उन जो जनमु ऐं विकास बि जेको आहे उहो समाज में थिए थो। समाज खां सवाइ भाषा जी कल्पना बि नथी करे सघिजे। जेतोणीकि इहा ॻाल्हि सही आहे त ॿार खे भाषा माउ पीउ सेखारींदा आहिनि, पर ॿार रुॻो पंहिंजी माउ पीउ खां ई भाषा नथो सिखे। हू जीअं जीअं वॾो थिए थो उनखे अलॻि अलॻि तरह जो समाज मिले थो ऐं हू उन्हनि जी भाषा ग्रहण करण जी कोशिशि करे थो। पर जेका भाषा बालक माउ पीउ खां सिखे थो उहा पिणु समाज संबंधी आहे। ज़ाहिर आहे त भाषा जी उत्पत्तिअ में सामाजिकता जो हुअणु जेको आहे तमामु ज़रूरी आहे। छाकाणि त भाषा जी उत्पत्ति समाज जे लाइ थिए थी, माना समाज जा माण्हू जेके आपस में पंहिंजो पाण में जेके वीचारनि जी ॾे वठि कनि था त उन्हनि जे लह वचड़ में अची करे माण्हू या इंसान या ॿिया जेके बि माण्हू उन्हनि जे भाषा जे लह वचड़ में ईंदा, सभु जेके आहिनि उहे भाषा सिखंदा। त नेक्स्ट जेका इन जी भाषा जी ॿी खूबी अचे थी उहा अचे थी त भाषा सर्वव्यापी निर्वाह आहे, यानी भाषा सर्वव्यापी आहे। छाकाणि त माण्हू हिकु जेको आहे उहो सामाजिक प्राणी आहे ऐं हिन खे समाज में रही करे न ॼाण केतिरा कम करणा था पवनि। इन करे हर कंहिं कम जी मूल में भाषा ई माण्हूअ जी आंतरिक चिंतन ऐं ॿाहिरियन चिंतन जी भावनाउनि जो ज़ाहिर थियणु भाषा जो ई नतीजो आहे। संसार में को अहिड़ो विषय कोन्हे जंहिं में भाषा जो प्रयोग न थींदो हुजे। समूरो विज्ञान भाषा सां ई लाॻापो रखंदड़ आहे। त छा आहे, भाषा सर्वव्यापी आहे, माना हर कंहिं हंधि मौजूदु आहे। इहो बराबरि आहे त केरु कहिड़ी भाषा ॻाल्हाए थो, केरु कहिड़ी भाषा झटिनि था। त इन जो मतिलबु इहो आहे त भाषा जेका आहे उहा हर हंधि व्यापक आहे, सभिनी हंधि सलामत आहे। नेक्स्ट आहे भाषा जेका आहे उहा हिकु वहंदड़ वहिकिरो आहे, मतिलबु त भाषा जो वहिकिरो जेको आहे उहो सदाईं वहंदड़ आहे। भाषा जेका आहे उहा नदीअ वांगुरु सदाईं क्रम में वहंदी रहे थी, निरंतर वहंदी रहे थी ऐं ईअं कॾहिं बि न थियो आहे जो भाषा हिकु वक़्तु हुजे ऐं ॿिए वक़्तु न हुजे। इहो ई कारण आहे जो भाषा जॾहिं खां शुरू थी आहे तॾहिं खां वठी सदाईं वहंदी रहे थी ऐं जेसिताईं मानव समाज रहंदो तेसिताईं वहंदी रहंदी। त छा थियो, भाषा सम्झण ऐं सम्झाइण जो जेको आहे हिकु मौखिक साधन आहे, माना मुख जे ज़रिए असां हिक ॿिए
कननि ताईं मन ताईं दिलि ताईं जेके वीचार पहुचायूं था त उहा थींदी भाषा हिक ॿिए जे मन ताईं पहुचण जो हिकु सरल साधन आहे। सम्झाइण जा जेके आहिनि भाषा सम्झाइण जेके आहिनि रूप हिन रीति आहिनि जीअं त असां इशारे सां सम्झाईंदा आहियूं हिक ॿिए खे, अंगनि सां ऐं लिखित रूप में हिक ॿिए सां वीचार आदान प्रदान कंदा आहियूं। त इहो थियो, इहे सभु जेके साधन आहिनि माण्हूअ जे कमु अचनि था। मौखिक साधन खां सवाइ ॿिए सभु साधन अणपूरा आहिनि ऐं छाकाणि त जेको असरु उच्चारण सां थिए थो ओतिरो इशारे अंग ऐं लिखणीअ सां नथो थिए। चयो वियो आहे त उच्चरित भाषा स प्राण है स जीवन है तो लिखित निष्प्राण और जड़ है। माना जेको असां चई करे मुख मां हिक ॿिए खे वीचारनि जी आदान प्रदान करे सघूं था उहो लिखित रूप में असां घटि कंदासीं। त जेतिरो असांजे लिखण में टाइम लॻंदो ओतिरो त असां न ॼाण ॻाल्हाइण में केतिरो न केतिरो सम्झाए करे हिक ॿिए खे ॾेई वठी सघूं था। त इन करे चयो वियो आहे त भाषा जेको आहे जेको मुख सां असां हिक ॿिए सां वीचार वंडे सघंदासीं उहो लिखण में ऐं अंगनि इशारनि सां घटि करे सघंदासीं। त ॻाल्हाइण वक़्तु जेको ज्ञान प्राप्त थिए थो ऐं भावनाउनि जे करे जेको प्रभाव थिए थो उहो रूप लिखण में कॾहिं बि नथो अचे। इन करे इहो चवणु ठीकु आहे त भाषा जेका आहे संप्रेषण का मौखिक साधन या बोध क्रम जो मौखिक साधन आहे। बोध हिक ॿिए खे प्रबोध ॾियण जो, हिक ॿिए खे जेको आहे असां उनजे प्रवचन ॾियण जो जेको आहे संप्रेषण जो जेको आहे उहो मौखिक साधन जेको आहे उहो सभ खां वधीक उत्तम आहे। हिक ॿिए सां उन साधन जे ज़रिए असां तमामु घणे खां घणा वीचार ॾेई सघूं था, हिक ॿिए जे वीचार जी ॾे वठि करे सघूं था। पोइ जेको आहे हिन जी भाषा जेका आहे उहा ख़ूबी अचे थी त भाषा स्वाभाविक ऐं प्राकृतिक क्रिया आहे। यानी भाषा सिखण जा हिन ख़ूबीअ में जेके आहिनि ॿ साधन अचनि था, हिकु अनुकरण सिद्धांत ऐं ॿियो जेको आहे उहो बौद्धिक सिद्धांत। त अनुकरण सिद्धांत ऐं ॿियो बौद्धिक सिद्धांत, अनुकरण माना नकल करणु, बौद्धिक यानी यतन करणु। त मातृभाषा अनुकरण जे द्वारा, मातृभाषा जेका असां ॻाल्हाईंदो अनुकरण नकल जे द्वारा सिखी सघिजे थी। जीअं ॿारु नंढो हूंदो आहे त उहो माता जे इशारनि खे ॾिसी करे हू पाण बि ॻाल्हाइण जी कोशिशि कंदो आहे। त मातृभाषा जेका आहे अनुकरण जे ज़रिए सिखी सघिजे थी या ॿियनि भाषाउनि खे कोशिशि करण सां सिखी सघिजे थो। ज़ाहिर आहे त भाषा खे असीं कीअं बि सिखूं पर महिनत उन में ज़रूरु करणी पवंदी आहे। नंढी अवस्था में नकुल करण में महिनत जी ख़बर न पवंदी आहे ऐं वॾी अवस्था में नकुल करण जी प्रवृत्ति ख़तमु थी वेंदी आहे। माण्हू सिखण लाइ सावधानीअ सां कोशिशि कंदो आहे। मातृभाषा सवलाईअ सां अची वेंदी आहे पर भाषा कहिड़ी बि हुजे उहा सिखण खां पोइ सवली ऐं स्वाभाविक बणिजी पवंदी आहे। त मातृभाषा जी त ॻाल्हि खणी छॾिजे पर जेको आहे सिखियल भाषा बि बौद्धिक कोशिशि करण सां, सिखियल भाषा बि जेका आहे बौद्धिक कोशिशि करण सां सहज ऐं स्वाभाविक ऐं प्राकृतिक नमूने असीं सिखी सघूं था। त भाषा जेका आहे उहा स्वाभाविक ऐं प्राकृतिक क्रिया आहे। त ॾुखी भाषा जेका आहे उहा प्रयत्न करण सां, यत्न करण सां असां उनखे सवलाईअ सां ग्रहण एडॉप्ट करे सघूं था। पर सवली भाषा जेका आहे उहा आहे मातृभाषा। मतिलबु घर में रही करे नंढी अवस्था में जेको आहे ॿारु माता जी भाषा सिखी सघे थो पर जीअं वॾो थिए थो त उनजी छा आहे नकुल करण जी जेका प्रवृत्ति आहे उहा ख़तमु थी वञे थी। उनमें दिलि दिमाग़ ऐं जेको वधीक मतिलबु एक्टिव थियनि था ऐं इन्हीअ करे जेको आहे उहो ॿारु वॾो थिए थो जीअं त उनमें पंहिंजे अनुसार ॻाल्हाइण जो जेको जुज़्बो आहे, जेका भावना आहे उहा वधंदी वञे थी ऐं उहो नकुल करण जी प्रवृत्तिअ खे ख़तमु करे थो। त इन जो मतिलबु इहो आहे त भाषा सिखण जा जेके ॿ साधन आहिनि, हिकु नकुल करणु ऐं बौद्धिक। नंढी अवस्था में असां नकुल करे भाषा सिखी सघूं था ऐं वॾी अवस्था में जेको आहे उहो बौद्धिक तरीक़ो असांखे वधीक यूटिलाइज़ थिए थो, कम में अचे थो। ॿी जेका हिन जी हिकु ख़ूबी आहे उहा आहे भाषा सामाजिक दृष्टिअ जे अनुसार जेका आहे उहा बदिलजंदी रहे थी। भाषा भले हिकु ई हुजे पर तंहिं हूंदे बि उहा समाज अस्थिरता जे करे बदिलजंदी रहे थी। जीअं हिंदी हिकु भाषा आहे, इहा हिकु ई आहे
पर पोइ बि समाज जे अनुसार अलॻि अलॻि स्तरनि ते नज़र अचे थी। इन्हीअ स्तर भेद जे करे ई कवि, कोली, वापारी बणिबो ऐं दार्शनिक जी भाषा जो रूप ज़ाहिर थींदो रहे थो। पढ़ियल लिखियल माण्हू अकुल ऐं चेतना खां कमु वठंदो, पर अणपढ़ियल ईअं न करे सघंदो। इन करे ज़ाहिर आहे त जेका उहा भाषा सामाजिक दृष्टि जे आधार ते बदिलजंदी, पंहिंजो रूप बदिलजंदी रहे थी। मतिलबु त सभ्य संस्कृत जेको सांस्कृतिक माण्हू हूंदो उन जी भाषा अलॻि हूंदी, कवीअ जी भाषा, वापारी जी भाषा जेका उहा अलॻि अलॻि हूंदी। त जहिड़े जहिड़े स्तर ते समाज जा माण्हू हूंदा उन्हनि जे ॻाल्हाइण जो जेको तरीक़ा उहो बि पंहिंजो पंहिंजो हूंदो। त अॼु असां मतिलबु एतिरो कयोसीं। अञा हिन जी भाषा जूं ख़ूबियूं बि वधा आहिनि, इन्हनि खे पाण नेक्स्ट पीरियड में कंदासीं जॾहिं थींदो। त इहे भाषा जूं असां स्टार्टिंग करे चुका आहियूं। भाषा जूं परिभाषाऊं जेके आहिनि इहे तव्हांजे फस्ट यूनिट में रखियल आहिनि। चङी तरह सां हिनखे दोहराईंदियूं हलिजो ऐं कॉलेज में बि अचो। कॉलेज खुली विया आहिनि। तव्हांखे बार बार चवां पई त कॉलेज में अचो ऐं आम्हूं साम्हूं जेको भाषा पढ़ी रहिया आहियूं त आम्हूं साम्हूं जेको तव्हां वधीक ग्रहण कंदियूं ऐं उनखे यादि करे सघंदियूं त ओतिरो असां वीडियो जे ज़रिए एतिरो न त सघंदासीं जेतिरो तव्हां साम्हूं अची करे वधीक पंहिंजा वीचार असांजे साम्हूं रखंदियूं ऐं सिलेबस खे अॻिते कंटिन्यू कंदियूंसीं। त तव्हां डेली हाणे क्लासनि में पिणु